सोशल मीडिया जा वर्कर था इख़लास सां दीन जी ख़िदमत कनि जस लहणु जमीयत वारनि तिन ॾींहुं राति ता जेके महिनत कनि। सोशल मीडिया जा वर्कर था इख़लास सां दीन जी ख़िदमत कनि जस लहणु जमीयत वारनि तिन ॾींहुं राति ता जेके महिनत कनि। बकवास कंदड़ जेके आहिनि था मात उन्हनि खे मुजाहिद ॾियनि सोशल जे लॿाड़िन वाॾो पुण मज़बूत पंहिंजा त दलील रखनि। सोशल जे लॿाड़िन वाॾो पुण मज़बूत पंहिंजा त दलील रखनि। इन जंग दलीली दुनिया में एॾी त वॾी था हिम्मत कनि। सोशल मीडिया जा वर्कर था इख़लास सां दीन जी ख़िदमत कनि जस लहणु जमीयत वारनि तिन ॾींहुं राति ता जेके महिनत कनि। इल्ज़ाम हणी के क़ाइद ते बदनाम करण जी कोशिश में मसरूफ़ अमल बेदीन घणा वस पंहिंजो करनि था काविश में। मसरूफ़ अमल बेदीन घणा वस पंहिंजो करनि था काविश में पर जवान जमीयत जा वर्कर नाकाम था तिन जी नीयत कनि। सोशल मीडिया जा वर्कर था इख़लास सां दीन जी ख़िदमत कनि जस लहणु जमीयत वारनि तिन ॾींहुं राति ता जेके महिनत कनि। दुश्मन बस त ईअं थो चाहे उलमा न अचनि वेवान अंदरि नफ़रत जे वधाइण जी था कनि हिन मुल्क जे हर नौजवान अंदरि। नफ़रत जे वधाइण जी था कनि हिन मुल्क जे हर नौजवान अंदरि। जो धन का शिकस्त उन्हनि खाधी उलमा खां जेके था नफ़रत कनि। सोशल मीडिया जा वर्कर था इख़लास सां दीन जी ख़िदमत कनि जस लहणु जमीयत वारनि तिन ॾींहुं राति ता जेके महिनत कनि। इस्लाम मुखालिफ़ मनफ़ी जी था सोच संदा कनि वार गुझा मुंहुं तोड़ उन्हनि खे जवाब ॾेई वर्कर था करनि हक़ पंहिंजो वदा। मुंहुं तोड़ उन्हनि खे जवाब ॾेई वर्कर था करनि हक़ पंहिंजो वदा। हू पुख़्ते अज़मत पेर खणी हर ॾाढ अॻियां था जुरत कनि। सोशल मीडिया जा वर्कर था इख़लास सां दीन जी ख़िदमत कनि जस लहणु जमीयत वारनि तिन ॾींहुं राति ता जेके महिनत कनि। ए ओढा हबीबुल्लाह अदा क़ुर्बानी इहा रंग लाईंदी दस्तूर अमल शरईअ जी पुण हमवार राह बणाईंदी। दस्तूर अमल शरईअ जी पुण हमवार राह बणाईंदी। हिन दौर में मीडिया फितननि जी ज़ाहिर त असुल में हक़ीक़त कनि। सोशल मीडिया जा वर्कर था इख़लास सां दीन जी ख़िदमत कनि जस लहणु जमीयत वारनि तिन ॾींहुं राति ता जेके महिनत कनि।